मेड़ ॻोठ ठोड़ा जो रहवासी नौजवान ज़ोहेब ठोड़ो पंहिंजे वालिद नज़र हुसैन ठोड़ो ऐं भाउ उमेर सां गॾु पंहिंजी अॻूणी ज़ाल रीमा नूनारी ऐं ॿियनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब मेड़ पहुची एहतजाज कंदे ॿुधायो आहे त 2021 में नाली रीमा नूनारी जेका तलाक याफ़्ता 2 ॿारनि जी माउ हुई, मां उन सां शादी कई हुई, जंहिं मां मूंखे हिकु नियाणी जो औलाद थियो। जॾहिं त तक़रीबन 1 साल बाद रीमा पैसनि जे लालच में पंहिंजे भाइरनि रिश्तेदारनि सां मिली मूं मथां कूड़ा इल्ज़ाम हणी ऐं मूंखे पंहिंजे मासूम धीअ शीरीन ॾियण जी आड़ में लखीं रुपया वरिता। असीं राजूनी तौर पैसा बि भरे ॾिना आहिनि, पर रीमा नूनारी मूंखे धीअ ॾियण ऐं बजाए मूंखां अदालती तौरु खुला वरितो ऐं पोइ मुसलसल असांखे ब्लैकमेल कंदा रहिया। हुन चयो त मूं पंहिंजी नियाणी जी वापसी लाइ कोशिशूं कंदो रहियुसि ऐं अदालत हुकुम तहत मां पंहिंजी नियाणी जो हर महीने 6,000 रुपया हुननि खे ख़र्च ॾींदो हुयसि, पर हुन बावजूद बि रीमा नूनारी मुंहिंजी मासूम नियाणी खे गुम करे हिकु भेरो ॿीहर हू दादू जी अदालत में वञी असांजे ख़िलाफ़ु मासूम नियाणी खे अगवा करण ऐं पाण समेत पंहिंजी माउ मथां तशदुद करण वार कटण जा इल्ज़ाम हणी असांखे परेशान करे रही आहे। हुन चयो त हिन लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत न आहे। मूं उनखे पंहिंजी नियाणी जे घर कई हुई ऐं पंहिंजे भाइरनि रिश्तेदारनि ऐं ॿियनि सां मिली करे कूड़ो ड्रामो रचाए असांखे बेगुनाह फसाइण थी चाहे। हुननि चयो त असां पंहिंजे शरीफ़ माण्हू आहियूं, असांजो मुतालबो आहे त मूंखे पंहिंजी मासूम नियाणी वापसि कराए ॾिनी वञे ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम मढ़ींदड़ रीमा नूनारी ऐं उन सां गॾु उनजे भाइरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ु शफ़ाफ़ जांच करे क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।